रंगी प्रेस क्लब के अगियां जिते मुतदा मेघवाड़ फोरम और सिविल सोसाइटी पारा एहतजाजी मुजाहरो जारी है। राजूमल मेघवाड़ के बदफेली और लूणेमल के कत्ल पारा एहतजाज किया पे वने। इनमें मौजूद अगवाणन से गाल बोल कंदासीं तो हिनन जो छा चवण है। असां गॾु हींअर राजेश कुमार जो भाउ मौजूद है, उनसे मालूम कंदासीं इन वाक़े के बारे में तो मानू गिरफ़्तार छो न थिया आहिनि, उन्हनि खे कहिड़ी सरपरस्ती है। जी अञा ताईं गिरफ़्तार कोन्हे थिया आहिनि। असां हुते पढ़ाई जे हिसाब खां छॾियो तो उहे करे ज़ुल्म थियो असां खां। असांखे इंसाफ़ खपे, ॿियो कुझु बि कोन थो खपे। जी तुम डॉक्टर भी आयो ऐं टीचर भी आयो, तुम हिकिड़े होली फैमिली में स्टूडेंट भी पढ़ाए रहा आयो। इहो जेको राजूमल सां जेका बदफेली थी है, इन में शागिर्दनि ते केतिरो असर पवंदो, इन जे बारे में तव्हां छा चवंदो? साईं ॾिठो वञे त असल में जेको इहो वाक़ियो थियो आहे हिकिड़ो तमामु इनह्यूमन एक्ट चवंदा आहियूं, जेके हिकिड़ो गैर इंसानी वाक़ियो आहे। इन में तमामु घणो डिप्रेशन थींदो आहे, स्टूडेंट इन कंडीशन में सुसाइड भी करे छॾींदा आहिनि। पर मां राजेश कुमार खे स्पेशली मैसेज वायरल कयां थो त हू इन मामले के ज़हन ते न खणे। असांजी मेघवाड़ मुतहद फॉर्म थ्रू आउट प्रोविंस कमु करे पई, एहतजाजी मुज़ाहिरा हलनि पिया। उम्मीद आहे त असां तव्हांखे इंसाफ़ ॾियाराईंदासीं। ऐं आऊं हिकिड़े अर्ज़ु कंदुसि त राजेश कुमार के त बोल्ड थी स्टूडेंट लाइफ में पढ़ाई करे ऐं उम्मीद थे त ऑफिसर थी इन ही कंजरनि खे पाण गिरफ़्तार करे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त मां बीइंग ए टीचर हिकिड़े टीचरनि जे लाइ हिकिड़ो मैसेज नियापो मोकिलींदुसि त अॼु ताईं जेके स्टूडेंट सां वाक़िया थियनि पिया, इन्हनि में टीचर्स एसोसिएशन पंहिंजे राइट्स जे लाइ प्रेस क्लब में अची एहतजाज करे थी, लेकिन स्टूडेंट जे लाइ कोई टीचर अञा ताईं उमरकोट मां ॿाहिरि न आहे निकितो। मां टीचर वालिदेन जे बराबरि हूंदा आहिनि। मां टीचरनि खे रिक्वेस्ट कंदुसि त उहे एहतजाजनि स्कूल में कमु छॾनि ऐं राजेश जे इंसाफ़ लाइ रोडनि ते निकिरनि, जेकॾहिं पंहिंजो पाण खे टीचर सम्झनि था। मां हिकिड़ो टीचर आहियां, हीउ सॼो एॾो ग्रुप बीठो आहे, हिन में को बि टीचर न आहे, सिर्फ़ु मां ई हिकिड़ो टीचर आयो आहियां जेको मां स्पेशली राजेश जी इहा ॻाल्हि ॿुधण से करे प्रेस क्लब पहुतो आहियां। एंड आई होप के राजेश खे इंसाफ़ मिलंदो। छो ज़रूरत पई हिते कराची में एहतजाज करण जी? छा हुते तव्हांखे हुते को बि सहकार न मिलियो? इन जी वजह छा आहे? ॾिसो साईं, असां राजेश कुमार जे मसइले खे लॻभॻि 12 ॾींहं थी विया आहिनि। हुननि जे जवाबदारनि ते FIR बि कटिजी आहे, पर उन्हनि खे कुझु भोतारनि जी सरपरस्ती हासिलु आहे, जेके अरेस्ट खां पहिरीं बि जेके हू पंहिंजी ज़मानत कराए आया आहिनि। ऐं ईअं सभिनी माण्हुनि जी उनखे सियासी माण्हुनि जी आहे सरपरस्ती आहे। ऐं असांजी सभु हुते बि केरु ॿुधण वारो कोन्हे। असांजे हर शहर नंढे वॾे शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा थिया आहिनि। ऐं असां आईंदा बि जेकॾहिं असांजो इहो ई मुतालबो आहे त हुन राजेश जे जवाबदारनि मुज़फ़र सुमरो ऐं कमरदीन नोड़ी खे जल्द से जल्द गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में हीअ असांजा जेका कराची में रहंदड़ मेघवाड़ बिरादरी जा माण्हू आहिनि, इन्हनि जो असीं एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। ऐं असांजी IG सिंध, गवर्नमेंट वज़ीर आला सिंध ऐं चीफ सेक्रेटरी सिंध, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां वठी सभिनी आला इदारनि खां इहा अपील आहे त महिरबानी करे असां मेघवाड़ बिरादरी जे माण्हुनि खां इंसाफ़ कयो वञे। ॿियो टंडे जान महमद में थियो आहे लूणोमल मेघवाड़, जंहिंजे नाले हुते जी पुलिस मक़ामी पुलिस चवे थी त उहो माण्हू ख़ुदकशी कई आहे। पर असां कीअं मञूं जेको माण्हू 16 फुट मथे वण ते चढ़ी ऐं उनखे बिल्कुलु कपिड़नि खां आजो करे उनखे लटकायो वियो आहे ऐं हुनजा हथ पोयां ॿधा विया आहिनि। ऐं जेकर हुनजा हथ ॿधल पोयां माण्हू पंहिंजे ॻिची में रसो कीअं थो फिट करे सघे? ऐं असां उन्हनि जे इंसाफ़ लाइ बि असां अपील कयूं था। उनखां पोइ अक़लियत जी बिरादरी खां जेके बि मुसलसल ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि, असां उन जे लाइ बि असां चऊं था त बाबा इहा महिरबानी करे ख़ुदा असांजी अक़लियत बिरादरी ते नज़रसानी कई वञे ऐं हिन जो तदारक कयो वञे। जे ॿी सूरत में जेको असांजा मक़ामी माण्हू चाहे असांजी सिविल सोसाइटी कराची जा आहिनि ऐं उहे असां सां गॾु साथ ॾींदा ऐं असां हिन जे एहतजाज जो दाइरो जेको अञा बि थी सघे थो असीं वसी कयूं। असांजी अपील इहा आहे त महिरबानी करे राजेश जे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजे राजेश कुमार खां इंसाफ़ कयो वञे। सिंध में लाक़ानूनियत जो राज आहे। ग़रीब मिसकिन माण्हुनि खे इंसाफ़ जी फराहमी ॾाढी ॾुखी थी पई आहे। एतिरे क़दुरु जो FIR कटाइण लाइ बि लाशूं रोड ते खणणी अची पवनि थियूं। हीउ जेको छोकिरो राजेश कुमार, हिन खां बदफैली जो वाक़ियो थियो आहे, ॾोहारिन पाण पंहिंजा सबूत इंटरनेट ते छॾिया आहिनि। हिन खां पोइ बि जेको पुलिस आहे ऐं सरकारी इदारा आहिनि, उहे जेको आहे सियासी माण्हुनि जूं वंगारूं पिया वहनि ऐं को बि ग़रीब खे इंसाफ़ ॾियण लाइ तयारु न आहे। इन ई करे असां पंहिंजे अक़लियती बिरादरी जे करे इहे सिविल सोसाइटी ऐं मुतहदा फोरम जा जेके दोस्त आहिनि, इन्हनि कराची में मजबूरन एहतजाज कयो आहे ऐं अगरि इंसाफ़ जी फराहमी न मिली त आईंदा बि अहिड़ा एहतजाज कंदा रहंदासीं। महिरबानी। फैली कई ऐं उनजो वीडियो वायरल कयो वियो आहे।
उन थरी शागिर्द सां अॼु ॾींहुं ताईं इंसाफ़ कोन मिलियो आहे। जेके हुननि जा जवाबदार आहिनि उहे अॼु बि घुमी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। अॼु 12 ॾींहं गुज़रण बावजूदि उन्हनि ते गिरफ़्तार FIR कई वई आहे, लेकिन उन्हनि खे पुलिस अॼु ॾींहुं ताईं गिरफ़्तार न आहे कयो। असां पुलिस SSP उमरकोट ऐं IG सिंध ऐं चीफ जस्टिस खे असां इहो मुतालबो कयूं था त उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। 12 ॾींहं गुज़रण बावजूदि अॼु ॾींहुं ताईं उहे घुमी रहे, उन्हनि खे अॼु ॾींहुं ताईं पुलिस जी मथे ते का बि जूं न सुरी रही आहे। ऐं जेके थर जा शागिर्द आहिनि, जेके ग़रीब तबिके सां तालुक़ु रखंदा आहिनि, उहे ॻोठनि खां ईंदा आहिनि वीचारा पढ़नि जे लाइ। उन्हनि सां जेकॾहिं अहिड़ो इहो थींदा वाक़िया त उहो कीअं पढ़ंदा अॻिते? उन्हनि खे हिकिड़ो तइलीम खां पोइ ते हटाए रहिया आहिनि। असां सिंध खे IG सिंध खे मुतालबो कंदासूं त असांजी हेल्प कई वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हाणे जेके असांजा थर जा जेके ॿार आहिनि, मेघवाड़ आहिनि, उहे जेके आहिनि हॉस्टल में रहनि था, उन्हनि में बि अॼु उहे ॿाहिरि स्कूल नथा वञी सघनि। हुननि मां हिकिड़ी हरास थी वई आहे त हीअ वाक़िया अचनि था, हिननि करे स्कूल कोन था वञी सघनि। हुनखां अलावा ॿियो हिकिड़ो जेको मेघवाड़ आहे, लूणियो मेघवाड़, हुनखे हिकिड़ो तॾहिं जाम मोहम्मद जो हुनखे फांसी मां कंध मां लटकाई ऐं मथे टंगी विया आहिनि। चयो वेंदो आहे त इन ख़ुदकशी कई आहे। हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो पोयां हथु ॿधी ऐं उहो कीअं थो ख़ुदकशी करी सघे? साईं, अमरकोट में राजेश कुमार सां जेको बदअफ़ेली थी आहे उनजे लाइ असां ॻाल्हाए रहिया आहियूं ऐं हुन सां जेको वॾो ज़ुल्म थियो आहे उनजे माइटनि सां ऐं ज़िले लेवल सां जेको पुलिस आहे सो उनकी बिल्कुलु सरपरस्ती करे रही आहे। उनजे जेके MLA MP वग़ैरह जेके बि सरपरस्त माण्हू आहिनि से उन्हनि जी सरबराही करे रहिया आहिनि। इन जे लाइ असां गुज़ारिश कयूं था जे सिंध पुलिस खे ऐं IG सिंध चीफ जस्टिस ऐं वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश कयूं ताकी उनखे सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। लूणियोमल मेघवाड़ जेको टनु जान मोहम्मद में उनखे वीचारे खे उल्टो लटकाए उनखे फांसी गले में विधी वई ऐं उनखे चयो त भई फांसी खा, लेकिन फांसी न आहे, उनखे जेको बिल्कुलु फांसी ॾिनी वई आहे। ऐं उनजे लाइ असीं एहतियात कयूं था, जेके सिंध जस्टिस ऐं सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था ऐं IG सिंध जेको हुनजे जेके मुलज़िम उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन सां इंसाफ़ ॾे कयो वञे। ऐं जेके असांजा दोस्त आहिनि सभिनी खे भलीकार चऊं था त आईंदा वधि में वधि अगरि जिते बि थिए त गॾु थियनि ऐं अहिड़ा मुज़ाहिरा कनि ताकी सिंध पंहिंजे हिंदू बिरादरी जागनि ऐं सभु गॾु थियनि, मुतहदा थियनि त आईंदे पाण जेको हिन खे अॻिते वधाए सघूं। महिरबानी। राजेश कुमार सां बदफ़ेली कंदड़ अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। उन्हनि जी केरु सरपरस्ती करे पियो, केरु माण्हू आहिनि? सर उहो हिकिड़ो कमर अलदीन नोड़ियो आहे ऐं ॿियो मुज़फ़र सुमरो। उन बदफ़ैली जो निशान बणायो। मुंहिंजो मासाद राजेश कुमार मेघवाड़ इन जी बदफ़ैली जो निशान बणाए उमरकोट बकरा पीड़ी खां अगवा करे उते पंहिंजी सिंधी रियासत ते वठी विया। उते उन बदफ़ैली जो निशान बणायो। उनखां पोइ वीडियो वायरल करियो वियो। जॾहिं बदफ़ैली करण वारा पाण वीडियो वायरल करण ॿिया त असां अपील आहे अपील आहे त असांजी एहतियात असां इंसाफ़ कयो वञे, इहो अपील असांजी। ऐं हुनजो वालिद जेको चमन मेघवाड़ उहो बि अॼु 12 ॾींहं गुज़री विया आहिनि। का हुनजो अञा दाख़िल FIR थी आहे पर हुनजो को बि अञा घुमनि पिया, सरेआम घुमनि पिया, पर हुननि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे। इहो असांजो अपील आहे। असीं ग़रीब माण्हू आहियूं, इहो असांजो अपील आहे त हुनखे इंसाफ़ खपे। राजूमल मेघवाड़ खां इंसाफ़ खपे बसि। अच्छा, हीउ एहतिजाज जेको कयो वञे पियो छा जे करे कयो वञे पियो, इन जे बारे में थोरो ब्रीफ कजोसि। हीउ एहतिजाज जो असां रखियो आहे अॼु मुतहदा मेघवाड़ फोरम कराची जी तरफ़ां। एहतिजाज राजेश कुमार मेघवाड़ आहे, असांजो मिट माइट आहे, अमरकोट में रहे थो, हुन सां बदफ़िल्मी थी वई आहे थी आहे। मुज़फ़र सुमरो ऐं नोड़ी ज़ात जो हिकिड़ो अमर आहे, हॉस्टल में पढ़ंदो हो छोकिरो शागिर्द। उनखे उगारो करे ज़ोरी उनजी वीडियो वायरल करे ऐं को घरूली तालुकात जे हिसाब सां मतिलबु उन सां ग़लति कयो। अञा माण्हू गिरफ़्तार कोन थिया आहिनि उनजा? न, बिल्कुलु गिरफ़्तार न थिया आहिनि। असांजो अॼु एहतिजाज करण जो मक़सदु इहो ई हो त असांजे चीफ मिनिस्टर सिंध IG सिंध खां अपील आहे त जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कया वञनि। जी बिल्कुलु, उस्ताद तोड़े शागिर्दनि खे आवाज़ उथारणु खपे। मज़ीद अॻवाणनि चयो त लूणे जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं राजेश सां बदफ़ैली कंदड़नि खे कैफ़रे किरदार तक पहुचायो वञे ऐं सख़्तु सज़ा ॾिनी वञे। सालम डायरी सां गॾु जयराम पड़ियार, सोच TV कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.